आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवण है तो भारत की कहीं भी अगराई जो असराए तो जवाब दिनो। अहम खबर अवां खे ॾियूं पिया। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवण है तो भारत की भी अगराई जो असराए तो जवाब दिनो वेंदो, कंहिंखे भी गलत फहमी में न रहण घुर्जे। CSPR जो चवण है तो आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पारां फायरिंग फील्ड जो दौरो कयो। उन मौके ते ॻाल्हाईंदे आर्मी चीफ चयो त भारत जी कंहिं भी अगराई जो असराइतो जवाब ॾिनो वेंदो। आर्मी चीफ जो चवण आहे त कंहिंखे भी ग़लतफहमी में न रहण घुर्जे। संदसि चवण हो पाकिस्तान ख़िते में अमन जो ख़्वाहिशमंद आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कया। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवण आहे त भारत जी कंहिं भी अगराई जो असराइतो जवाब ॾिनो वेंदो, कंहिंखे भी ग़लतफहमी में न रहण घुर्जे। ISPR जो चवण आहे त आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पारां फायरिंग फील्ड रेंज जो दौरो कयो वियो। उन मौके ते ॻाल्हाईंदे आर्मी चीफ चयो त भारत जी कंहिं भी अगराई जो असराइतो जवाब ॾिनो वेंदो। आर्मी चीफ जो चवण आहे त कंहिंखे भी ग़लतफहमी में न रहण घुर्जे। संदसि चयो त पाकिस्तान ख़िते में अमन जो ख़्वाहिशमंद आहे। ब्रेकिंग न्यूज़ आहे, अवां सां शेयर कयूं पिया। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवण आहे त भारत जी कंहिं भी अगराई जो असराइतो जवाब ॾिनो वेंदो, कंहिंखे भी ग़लतफहमी में न रहण घुर्जे। ISPR जो चवण आहे त आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पारां फायरिंग फील्ड रेंज जो दौरो कयो। उन मौके ते ॻाल्हाईंदे आर्मी चीफ चयो त भारत जी कंहिं भी अगराई जो असराइतो जवाब ॾिनो वेंदो। आर्मी चीफ जो चवण आहे त कंहिंखे भी ग़लतफहमी में न रहण घुर्जे। संदसि चयो हो त पाकिस्तान ख़िते में अमन जो ख़्वाहिशमंद आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवण आहे त भारत जी कंहिं भी अगराई जो असराइतो जवाब ॾिनो वेंदो, कंहिंखे भी ग़लतफहमी में रहण न घुर्जे। ISPR जो चवण आहे त आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पारां फायरिंग फील्ड रेंज जो दौरो कयो। इन दौरे जा वधीक अपडेट्स मालूम करण लाइ असां राब्तो कयो आहे इस्लामाबाद में सीनियर सहाफ़ी तज्ज़िये निगार सिद्दीक़ साजिद सां। सिद्दीक़ साहब, ISPR का मजीद क्या कहना था? आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ने जो दौरा किया है ये फायरिंग फील्ड का। जी सिद्दीक़ साहब, आवाज आ रही है? नाजरीन, सिद्दीक़ साजिद जो राब्तो। जी सिद्दीक़ साहब, आवाज आ रही है। ISPR का मजीद क्या कहना था? आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ने जो फायरिंग फील्ड रेंज का दौरा किया है, इस हवाले से क्या अपडेट्स देंगे आप हमें? आवाज नहीं आ रही, दोबारा कहा। नाजरीन, सिद्दीक़ साजिद सां जो राब्तो कटिजी वियो आहे। कोशिश कंदासीं राब्तो बहाल थींदो त इन जा वधीक अपडेट्स उन खां मालूम कंदासीं। अगाही ॾियूं पिया अवां खे त आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवण आहे त भारत जी कंहिं भी अगराई जो असराइतो जवाब ॾिनो वेंदो, कंहिंखे भी ग़लतफहमी में न रहण घुर्जे। ISPR जो चवण आहे त आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पारां फायरिंग फील्ड रेंज जो दौरो कयो वियो। उन मौके ते ॻाल्हाईंदे आर्मी चीफ चयो त भारत जी कंहिं भी अगराई जो असराइतो जवाब ॾिनो वेंदो। आर्मी चीफ चवण आहे त कंहिंखे भी ग़लतफहमी में न रहण घुर्जे। संदसि चयो हो त पाकिस्तान ख़िते में अमन जो ख़्वाहिशमंद आहे। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जो चवण आहे त भारत जी कंहिं भी अगराई जो असराइतो जवाब ॾिनो वेंदो, कंहिंखे भी ग़लतफहमी में न रहण घुर्जे। ISPR जो चवण आहे त आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर पारां फायरिंग फील्ड रेंज जो दौरो कयो वियो आहे। हिकु भेरो ॿीहर असांजो राब्तो बहाल थी वियो आहे सिद्दीक़ साजिद सां, उन खां वधीक अपडेट्स इन खां मालूम कंदासीं। सिद्दीक़ साहब, बताइएगा ISPR का इस हवाले से मजीद कहना था, क्या कहना था कि आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर ने जो फायरिंग फील्ड रेंज का दौरा किया है? का दौरा किया है जहां उन्होंने मंगला स्ट्राइक को हाई इंटेंसिटी जंगी मशक हैमर स्ट्राइक का मुशाहिदा किया। ये मशक जंगी तैयारी बैनुल असलाब अहम महंगी जदीद टेक्नोलॉजी के अमली इंतजाम की तरफ से तरतीब दी गई थी। इस मौका पर आर्मी चीफ ने खिताब करते हुए उनके अफसरान जवानों के बुलंद हौसले जंगी तैयारियों को सराहा और कहा कि पाकिस्तान की मुसल्लह फौज हर खतरे का मुकाबला करने के लिए मुकम्मल तौर पर तैयार है। पाकिस्तान खिते में अमन का खाना है, लेकिन अगर भारत ने किसी भी किस्म की मुहिम जोई की कोशिश की तो उसे फौरी फैसला को दो टोक जवाब दिया जाएगा। जी बहुत शुक्रिया सिद्दीक़ साहब अपडेट करने के लिए।